मूसा जी बाबा मीर के पुलिस खणी वई हुंदी ता हरू भरू उन जे पोया भज भजा कई आ जेकॾहिं उन खे पुलिस गिरफ्तार करे हा त मूंखे ख़बर ज़रूर पवे। मूसा के भी अलाए घणा ॾींहं पुलिस गुम करे छॾियो हुयो उन जी भी पोए ख़बर पई हुई। हा वक्त राणी सही थी चवे किथे पुलिस मीर खे गुम न करे छॾियो। जेकॾहिं मीर जी गिरफ़्तारी ज़ाहिर नथा कनि न चाचा त पोइ पक सम्झ मीर जो लाश मिलंदो। जेकॾहिं मीर जो लाश तव्हां खे मिले थो त पोइ तव्हां कंहिंसां दुश्मनी निभाईंदो? जॾहिं मीर जो लाश मिलियो न मां राणी असांजी दुश्मनी अज़ खुद ख़त्म थी वेंदी। पर चाचा पोइ बि असांखे पक करणी पवंदी। निभागो इहो सूबेदार मूंसां ठहंदो कोन्हे को इहा जांच कंहिंखां कजे। मूं मीर मथां एफआईआर दाख़िल कराई आहे उन सां मिलंदो मूंखे ज़रूर ॿुधाईंदो त मीर गिरफ़्तार थियो आहे या न। मीर जे अॻियां पोयां इहो बशकल निभागो भॼंदो थो हो बि गुम थी वियो आहे हिनजी बि जांच करणी पवंदी। इहो कहिड़ी बिरड़ में लिखियो आहे बशक त उनखे बि नाहे करिणो चाचा। इहो चूहो असां खां हूअं बि ॾिकी कोन सघंदो। किथे मिलंदो? निकिरूं था ॿाहिरि पहिरीं दहली आचर वारी होटल ते जांच कईंदासीं। इहो निभागो वेंदो आहे उते उतां न लधो न पाण ई पोइ कंहिं कुंड मां ॻोल्हे वठंदासीं। सिजावल खान तुंहिंजी महिर जेकॾहिं तूं वक़्त ते ऑपरेशन कराए गोली न कढी त मुंहिंजी टंग ख़राब थी वञे। मेरा कई थोड़ा इतने ते कंदा रहंदासीं इलाइंदा ॻाल्हि न पर मां त तव्हां सां अहिड़ी का बि चढ़ाई न आहे जंहिंजे बदिले में तव्हां मूंसां एॾी वॾी भलाई कई। जॾहिं वक़्तु अचे न तूं मुंहिंजे मथां ॾाढी भलाई करे छॾी। ठीकु आहे सिजावल हींअर हिते तूं बेफ़िक्र थी तूं हिते महफ़ूज़ आहे। त मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे इनमें मस्त बाबू खे कीअं मारी छे। अगर से सिजावल खान सां ठा करण लाज़मी आहे छा? सतारी जो कमीनो एॾो त ज़िद्दी आहे जेकॾहिं मां हुन सां ज़िद कयो न त हू मायूं कोर्ट में पेश कंदो ऐं मुंहिंजी इज़त जो जनाज़ो करण में देरि कोन कंदो। इन करे ठा लाज़मी आहे। ठा जे ज़रिए ई मां मायूं वापसि आणे सघां थो। बाबा सी जेकॾहिं लीमे खे ॾिठो जो आहे न अॼु ही ॾींहुं कोन अचंदा। निभागो खट ते पियो आहे टंगूं भॻल अथसि मायूं हुन जे चए में आहिनि कोन। मां हुनखे हाणे छा कयां? इन जे करे मायुनि खे वापसि आणण वारो कमु असांखे ई करिणो पवंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।